आशिक नवाज स्टूडियो में तमाम दोस्तों की खुशामदीद। दोस्तों, तमाम सिंधवासियों की ही गुजारिश है, बस्ता गुजारिश है, प्लीज़ इन वीडियो की कंप्लीट ॾिसो, छो त हिन वीडियो में तमाम तर तहलका खेज़ जेके इंकशाफ आहिनि उहे मुकमल तौर ते तव्हांजे साम्हूं अची सघनि था। दोस्तों, जीअं त हिन वक़्तु सोशल मीडिया ते हली रहियो आहे त मखदूम हिना ऐं मखदूम जुनैद इन्हनि सुराब सूमरे जे मथां तमाम तर गंदी नोयत जा इल्ज़ाम आया आहिनि ऐं वॾी में वॾी बोतान तराशी कई आहे। दोस्तों, हिन महिल हर वीडियो वायरल आहे, हर हिकु इंसान यूट्यूब ते या फेसबुक ते बल्कि सिंधी सोशल मीडिया में तमाम तर माण्हू इन टाइटल खे वठी पंहिंजूं पोस्टूं कनि था, पंहिंजो जेको आहे वीडियो मोकिलनि था या पंहिंजो मवाद मोकिलनि था। इन तमाम तर जेके सिंधी मीडिया ते वीडियोज़ हली रहिया आहिनि या हक़ीक़त खां पसे मंज़र, तव्हां ख़बर हूंदी त जीअं सुराब सूमरे साहब ऐं उस्ताद अली गुल मल्हा साहब लॉफ्टर हाउस में निगत नाज़ सां जेको आहे हाल अहवाल कया, पोइ हिन में चीटिंग हुई, हिकिड़ी सनसनी तौर ते उन्हनि हिकिड़ी प्रोग्राम में इंट्रस्ट रखण जे लाइ या दिलचस्पी जे लाइ उन्हनि निगत खां हिकिड़ो अहिड़ो सुवाल मंज़रियाम कयो हो। अञा उहो प्रोग्राम भी रिलीज़ न थियो हो या ऑनएयर न थियो, माण्हुनि खणी उनजा थमल ठाहे छॾिया, उनजे टॉपिक जे मथां हज़ारे गुफ़्तगू उन्हनि कयूं त सुराब सूमरे हीअं चयो निगत खे, सुराब सूमरे हीअं चयो निगत खे, त माण्हुनि खे सिर्फ़ु सिर्फ़ु शो हथ अचे। असां सिंधी मीडिया में जेके भी यूट्यूब ते कमु करनि था या सोशल मीडिया ते कमु करनि था, उन्हनि खे हिकिड़ो सोशो हथ अचे, उहे हक़ीक़त जी जेकी आहे तलाश में न आहिनि, उहो हिकिड़ो थमल ठाहे माना पंहिंजी वीडियो अपलोड करे छॾींदा आहिनि ताकि माण्हू उन थमल ते असांजे अचनि ऐं असांखे व्यूज़ मिलनि या असांजा वॉच टाइम पूरा थियनि। असल में मुंहिंजा दोस्तों, इंसानियत इहा आहे, जंहिं बि ॻाल्हि खे तव्हां जंहिं बि टॉपिक खे वठो, उन टॉपिक खे मंज़रियाम ॾियारो, उनजी गहराई तक पहुचो, सज़ावार कसूरवार जेके भी इंसान हुजनि उनखे जेको आहे उनजी निशानी कयो, आवाम जे साम्हूं आनो त हिन ॻाल्हि में कसूरवार ही आहे ऐं असल टॉपिक ही आहे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे दोस्तों, हलनि था मखदूम हिना ऐं मखदूम जुनैद की तरफ़, उन्हनि पंहिंजी जेको आहे चैनल ते उस्ताद सुराब सूमरे जे मथां जेके हिकिड़े ग़लति क़िस्म जा बोतान हया आहिनि, ग़लति क़िस्म जी इल्ज़ाम तराशी कई आहे। उन्हनि न पंहिंजी इज़त जो सोचियो आहे, इज़त त उन्हनि खे ज़िंदगी आहे न। हाणे मखदूम कंहिंखे चवंदा आहिनि, तव्हां इहो ॿुधायो, मखदूम जी माने फ़क़ीर, फ़ुक़रा इख़्तियार करण वारो। मखदूम तालिबुल मौला फ़क़ीर हुया, मखदूम अमीन फ़हीम उन्हनि फ़क़ीर रंग हुया, या उन्हनि मखदूमनि जे ख़ानदान में जेके भी माण्हू हुया उन्हनि फ़क़ीर रंग। मखदूम हिना तव्हां हिनजी ॾिसो, मखदूम हिना जी तमामु वीडियो तव्हां ॾिसो, उहो छा थी चए, सिर्फ़ु और सिर्फ़ु गालियूं, जुनैद बि हुन सां गॾु आहे ऐं ॿ अलाए बि कहिड़ियूं आदतूं रखनि था, अलाए कहिड़ी बि ख़ासि हिननि में ख़सूसियतूं न, मूंखे ख़बर न आहे यार। मां हिन जा वीडियो ॾिठा, मां परेशान थी वियो यार, हे कहिड़ी सिंधी मीडिया आहे, हीअ छा था मोकिलणु चाहिनि सिंधी मीडिया ते। सिंधी मीडिया असांजी फैमिली सां गॾु ॾिठी वेंदी आहे। असां अल्हम्दुलिल्लाह सिंधियुनि खे ख़बर आहे त सिंधी आर्टिस्ट जेके भी कमु करनि था या जेके भी चैनल हलाइनि था, उहे अहिड़ा मवाद मोकिलींदा आहिनि, असां पंहिंजी फैमिली सां ॾिसी सघूं था। मखदूम बि पंहिंजो हिना ऐं मखदूम जमीन जेको आहे जुनैद, इहे छा था मोकिलणु चाहिनि। हिन खां अॻु में वीडियो में उन्हनि शमन मीरानी ऐं वही धकड़े ते इल्ज़ाम आया त वही धकड़े ऐं शमन मीरानी असां सां ज़्यादती कई आहे। जुनैद जेको आहे अल्लाह माफ़ करे पोयों हथणी ॾेखारे थो मूंखे हिते हिते सूर थो थिए। इहा कहिड़ी मुंहिंजा दोस्तों कहिड़ी तरीक़े जी आहे हिकिड़ी मतिलबु रांदि खेलनि था, प्लान कनि था, कहिड़ो मवाद मोकिलणु चाहिनि था। त प्लीज़ उन जी ॻाल्हियुनि ते न लॻो, उहे कमु ई अहिड़ो करणु था चाहिनि, उहे गारियूं ॾेई वॾे वॾे आर्टिस्टनि खे गारियूं ॾेई पंहिंजी पब्लिसिटी वधाइण था चाहिनि, पंहिंजा व्यूअर्स वधाइण था चाहिनि ऐं पंहिंजी जेकी मतिलबु हिकिड़ी साख आहे उहा विझाइण था चाहिनि। उन्हनि हिकिड़ो टॉपिक हथ कयो आहे गारियूं ॾियण जो, ठीकु आहे। शमन मीरानी वही धकड़े खां बाद उन्हनि जेको आहे उस्ताद सुराब सूमरे गॾु, हा इहा ॻाल्हि सही आहे, उस्ताद सुराब सूमरो उन्हनि ॾे वियो, इहा ग़लती आहे, लेकिन उनजी नियत जेको आहे तव्हांखे ख़बर पवे। हिन वीडियो में अॻिते हली तव्हांखे सभु शइ ख़बर पवंदी। उस्ताद सुराब सूमरो KTN जॾहिं खां वजूद में आई, मां ऐं मुंहिंजो उस्ताद अकबर तुराबी, असां उस्ताद अली गुल मल्हा ऐं उस्ताद सुराब सूमरे सां मुकमल तौर ते टच रहियासीं। हिन ॻाल्हि खे 14 साल या 15 साल गुज़री चुका। असां 14-15 सालनि में उस्ताद सुराब सूमरे खां
कोई भी ग़लति ॻाल्हि न आहे ॾिठी, कोई भी हुनजी चीटिंग न आहे ॾिठी, तो वो 20,000 वठे थो या 15,000 वठे थो ऐं कंहिं आर्टिस्ट खे जेको आहे त इन कराए थो मीडिया ते। कॾहिं भी उस्ताद सोहराब सुमरे इहे न आहे कयो। हाँ, उस्ताद सोहराब सुमरो मखदूम हिना ॾे ऐं मखदूम जुनैद ॾे वियो आहे। उन्हनि खे सम्झाइण वियो आहे त प्लीज़ तव्हां इहे गारी गलोच ते वीडियो न ठाहियो, तव्हां कॉमेडी कयो था कॉमेडी कयो, तव्हां अगरि सिंगिंग कयो था सिंगिंग कयो, तव्हां एंटरटेनमेंट जे शो में अचो था, कंहिं बि तरीक़े सां गालनि गलोच खे अहिड़ो प्रोग्राम आहे जंहिंजी जाते काथे हाल आहे, सिंध हुजे, बलूचिस्तान हुजे, पूरे पाकिस्तान में इहो प्रोग्राम ॾिठो थो वञे। कीअं हुन प्रोग्राम में उस्ताद सोहराब सुमरो इन्हनि फज़ूल माण्हुनि खे घुराईंदो प्रोग्राम में? न घुराईंदो, कॾहिं बि न घुराईंदो। उस्ताद सोहराब सुमरो इन्हनि खे जवाबु ॾिनो हूंदो या कोई ॿी ॻाल्हि थी हूंदी, मूंखे इन ॻाल्हि जी ख़बर न आहे। उन खां बाद इहे चिड़िया इन्हनि जो आहे उस्ताद सोहराब सुमरे असां सां हीअं ई कयो आहे, उस्ताद सोहराब सुमरे असां सां हीअं ई कयो आहे। सोहराब सुमरे खे छा ज़रूरत आहे जो जेको आहे त नाली में या गटर में बीह गलो, किन में उहो छाकाणि बीह ॾियणो उस्ताद सोहराब सुमरो? जॾहिं उहो उस्ताद माण्हू आहे, उन्हनि पहिरीं गुफ़्तगू में तव्हांखे सुञातो तव्हां फज़ूल टाइप जा माण्हू आहियो, तव्हांखे हिन प्रोग्राम में घुराए जेको आहे उहो पंहिंजे प्रोग्राम खे जेको आहे नुक़सानु पहुचाईंदो, कॾहिं बि न थींदो। प्लीज़ हिना ऐं मखदूम जेको पंहिंजो जुनैद तव्हां सुधरी वञो सुठे तरीक़े सां। माई मुड़ुसालू आहियो, मूंखे जुनैद मुड़ुसालू बि नथो लॻे, सिधी ॻाल्हि आहे, उहो अलाए कहिड़ा हूंदा मतिलबु घुमण जा स्टाइल आहिनि, ॻाल्हाइण जा स्टाइल आहिनि। तव्हांखे मां हथु वधी चवां थो, तव्हांखे ज़ोर सां बि चवां थो, प्लीज़ सुधरी वञो। सिंधी आर्टिस्टनि जे मथां इल्ज़ाम तराशी न कयो, न त गारियूं ॾियण यकीन कयो। असां अहिड़ियूं गारियूं ॾींदा आहियूं न जेकी सिंधी डिक्शनरी में या पठान जी डिक्शनरी में या कंहिं बि गारियुनि जी डिक्शनरी में तव्हांखे जुनैद ऐं मखदूम इहो पंहिंजो हिन तव्हांखे अहिड़ियूं गारियूं न मिलंदियूं जहिड़ियूं गारियूं तव्हांखे असां ॾींदासीं। तव्हां जेके गारियूं ॾियो था, इहे गारियूं कुझु बि न आहिनि, तव्हांखे सिखणी पवंदियूं। असां अहिड़ी डिक्शनरी में तव्हांखे गारियूं ॾींदासीं जो तव्हां उहे गारियूं सॼी ज़िंदगी न ॿुधियूं हूंदियूं। फज़ीलत आहे कोई सीनियर माण्हुनि खे तव्हां अहिड़े तरीक़े सां बसि व्यूज़ वधायो था पंहिंजा। ऐं तमामु सिंधी दोस्तनि खे मां हथु वधी गुज़ारिश थो कयां, प्लीज़ दोस्तो अहिड़े लूसी लपाटनि जा अगरि तव्हां सब्सक्राइबर आहियो, प्लीज़ यार इन्हनि खे तव्हां माना वधी वञो। इन्हनि जा थंबल ॾिसो, इन्हनि जी वीडियो ॾिसो, इन्हनि खे मतिलबु कोई रिस्पॉन्स न ॾियो इन्हनि ॿिन्हिनि खे। इहे वॾे नुक़सानदेह, इहे अॻिते हली वॾो किन करण वारा आहिनि। प्लीज़ तमामु दोस्तनि खे गुज़ारिश आहे त न हिना ऐं जुनैद जी सपोर्ट बि न कयो, न हिननि जा वीडियो ॾिसो, न हिननि जे चैनल खे सब्सक्राइब कयो। भली ढेर ते वेठा हुजनि, जाफ़न था वेठा हुजनि, प्लीज़ हिननि जी सपोर्ट न कयो। ऐं कॾहिं बि पंहिंजे सुठे आर्टिस्टनि जे बारे में गुमान दिलि में न आनो, छो त इहो उस्ताद सोहराब सुमरो हुजे, उस्ताद अलीगुल मला हुजे, शमन अली मीरानी हुजे, मुमताज़ मुला हुजे, जेके बि आर्टिस्ट आहिनि, इहे असांजे सिंध जो असासो आहिनि, इहे असांजी इहे सम्झो वॾी मीरास आहिनि। ॿ लवड़ क़िस्म जा इंसान अगरि हुनजे मथां इल्ज़ाम तराशी करनि था त प्लीज़ हुननि जे बहकावे में न अचो। वधीक डिटेल जे लाइ ॾिसंदा रहो असांजो चैनल आशिक़ नवाज़ स्टूडियो।